वज़ीर आज़म इमरान ख़ान बेएतमादी रिथ पेश थियण बाद अवामी राब्ता मुहिम तेज़ करे छॾी। मालाकंड में जलसे खे ख़िताब कंदे गवर्नमेंट डिग्री कॉलेज दुर्गई में जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म मालाकंड रवानो थियण खां अॻु इजलास जी सदारत कंदो। हुकूमती सियासी कमेटीअ जो इजलास बनीगाला में थींदो, जंहिं में मौजूदा सियासी सूरत हाल ते मुशावरत पिणु कई वेंदी। ज़रियनि मूजिब इजलास में असेंबली मेंबरनि ऐं इत्तेहादनि सां राब्तनि बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी, जॾहिं त सदारती रेफरेंस जी तयारीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वेंदी। वाक़िया आगाह करे रहिया आहियूं। गवर्नमेंट डिग्री कॉलेज दुर्गई में जलसे जूं तयारियूं मुकमल कई वयूं आहिनि। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म मालाकंड रवानो थियण खां अॻु इजलास जी सदारत कंदो। हुकूमती सियासी कमेटी जो इजलास बनीगाला में थींदो, जंहिं में मौजूदा सियासी सूरत हाल ते मुशावरत पिणु कई वेंदी। ज़रियनि मूजिब इजलास में असेंबली मेंबरनि ऐं इत्तेहादनि सां राब्तनि बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी, जॾहिं त सदारती रेफरेंस जी तयारी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वेंदी।